वॉइस ऑफ इंडस टीवी ते अवां सभिनी खे भलीकार। आउं आहियां अवांजो पंहिंजो आतिश फ़क़ीर। दोस्तो, अॼु असां अवांजे अॻियां पेश करे रहिया आहियूं सिंध जे इंतिहाई जीनियस कहाणीकार, ड्रामा निगार, कालम नवीस ऐं शख़्सी तौरु इंतिहाई वॾे माण्हू अब्दुल क़ादिर जूनेजे जे जीवन जी हिकु झलक। बराए महिरबानी प्रोग्राम आख़िर ताईं ॿुधिजो ऐं जे प्रोग्राम पसंदि अचे त हिन वीडियो खे शेयर कजो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो त अवांजा वॾा वड़। सिंध अॼु हिकु ज़हीन इंसान खां महरूम थी वई। अहिड़ो ज़हीन जंहिं थर थर में जनमु वरितो पर सॼी दुनिया में पाण मञायो। हुन कहाणियूं लिखियूं, ड्रामा लिखिया, तर्जुमा कया, यादगिरियूं लिखियूं, अख़बारुनि लाइ कालम लिखिया ऐं बेपनाह इश्क कया ऐं पाण हर कम में कामयाबु रहियो। अब्दुल क़ादिर जूनेजे थर जी वारी जे भिटुनि जे विच में हिकु नंढड़े ॻोठ जनाहण तहलके मिठी ज़िले थरपारकर में मुरीद हुसैन जूनेजे जे घर में 1 नवंबर 1945 ते अखि खोली। थर जी वारी में बांबड़ा पाईंदे वारी जा घर ठाहींदे चढ़नि जी चुंगार खे हीअं सां हंडाए वॾो थियो। प्राइमरी तइलीम पंहिंजे ॻोठ मां पास करे सेकेंडरी तइलीम नवाबशाह ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं हाई स्कूल लीपले मां मैट्रिक जो इम्तिहान पास कयाई। संदसि वालिद पुलिस ऑफिसर हो। 1962 ईस्वी में खेसि पुलिस खाते में ASI तौरु चूंडियो वियो, पर वालिद जे ज़ोर भरण ते प्राइमरी मास्टर थियो ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि में पढ़ाइणु लॻो। केतिरा ई किलोमीटर पंधु करे पढ़ाइणु वेंदो हो ऐं रस्ते जे सफ़र में वारी जी भिटुनि, ॾहरनि ऐं चरंदड़ ठगियुनि ऐं बकरियुनि ॾेढुनि सां कचहरियूं कंदे स्कूल पहुचंदो हो त संदसि ज़हन में अफ़सानो जुड़ी पवंदो हो। ईअं हिन अफ़साना कहाणियूं लिखंदे सिंध जे ॾाहे मोहम्मद इब्राहिम जोए सां ख़त व किताबत शुरू कई ऐं पंहिंजा अफ़साना जोए साहिब खे मोकिलींदो रहियो। जोयो साहिब संदसि रहनुमाई कंदे उहे अफ़साना महिराण ऐं ॿियनि रिसालनि में छपाईंदो ऐं खेसि ख़त लिखी हिमत अफ़ज़ाई कंदो रहियो। ईअं हिन अफ़साना ऐं कहाणियूं लिखंदे B.Ed ऐं M.A सोशियोलॉजी जूं डिग्रियूं 1977 ईस्वी ताईं सिंध यूनिवर्सिटी मां हासिलु कयूं। 1976 ईस्वी ताईं पढ़ाइण जो कमु जारी रखियाईं ऐं उन दौरान नवाब हैदर अली लगारी ऐं शौकत हुसैन शोरे सां ख़त व किताबत बि हलंदी रही। अॻिते हली पाण सिंधालाजी में पब्लिकेशन ऑफिसर तौरु मुक़ररु थियो। जामशोरे जी अफ़सानवी सरज़मीन संदसि अंदर में सुतल कहाणीकार खे झंझोड़े जाॻायो ऐं दात जी देवी मथसि महिरबानी थी ऐं जूनेजो साहिबु लिखण खे इबादत सम्झी पाबंदी सां फ़र्ज़ु अदा कंदो रहियो। जूनेजे साहिब जो सिंध यूनिवर्सिटी वारो दौरु हिकु शानदार दौरु चई सघिजे थो, छो त हिते हुनजो घणो वक़्तु सिंध जे महाकवि शेख हयाज़ ऐं भलोड़ नसर नवीस ग़ुलाम रब्बानी आगरे सां गुज़रियो ऐं सिंधी अदब जी हिन टिमूर्ती सिंध खां अलावा पूरी दुनिया जे अदब ते तवील बहस कया। रातिनि जूं रौलाकियूं बि संदसि हिसे में आयूं त ख़ूबसूरत नेणनि जा असीर बि बणिया। अब्दुल क़ादिर जूनेजो सिंधालाजी में पब्लिकेशन ऑफिसर, एडिशनल डायरेक्टर ऐं पोइ डायरेक्टर थियो, जिते 2005 ईस्वी ताईं फ़र्ज़ु निभायईं ऐं 2005 ईस्वी में ई सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो चेयरमैन मुक़ररु कयो वियो, जिते पुण पंहिंजो वक़्तु ख़ूबसूरत नमूने ऐं ख़ुशि असलूबी सां गुज़ारियईं। 2008 ईस्वी में पाण अथॉरिटी मां हलियो वियो। जूनेजे साहिब जूं इल्मी अदबी ख़िदमतूं बि तारीख़ जे सुनहरी वर्कनि में लिखण जहिड़ियूं आहिनि। संदसि कहाणियुनि, अफ़साननि, ख़ाकनि ऐं तर्जुमे जा 13 खनि किताब छपियल आहिनि, जंहिंजो विचोड़ हिन रीति आहे। वाटूं रातियूं रोल कहाणियूं 1973 ईस्वी में छपियो। शिकलूं सिंध जी शख़्सियतुनि ते ख़ाका 1979 ईस्वी में छपियो। वेंदड़ वही लहंदड़ सिज कहाणियूं 1984 ईस्वी में छपियो। वॾा अदीब वॾियूं ॻाल्हियूं तर्जुमो 1986 ईस्वी में छपियो। एवरेस्ट ते चढ़ाई तर्जुमो 1987 ईस्वी में छपियो। कुर्सी अदब, तइलीम, मीडिया ऐं सक़ाफ़ती एंथ्रोपोलॉजी बाबति मज़मून 1998 ईस्वी में छपियो। छो छा कीअं तर्जुमो 1999 ईस्वी में छपियो। ख़त ॿिनि अदीबनि जा मोहम्मद इब्राहिम जोए ऐं अब्दुल क़ादिर जूनेजे जा ख़त 1999 ईस्वी में छपियो। दर जा मुसाफ़िर कल्चरल एंथ्रोपोलॉजी 2001 ईस्वी में छपियो। वण जी काठी 2002 ईस्वी में छपियो। छा लिखां तारीख़, समाजी, सियासी ऐं अदबी मज़मून 2007 ईस्वी में छपियो। ईअं भला कीअं हूंदो 2010 ईस्वी में छपियो। अदब अंदर में वेठल जिन ऐं भूत 2014 ईस्वी में छपियो। अब्दुल क़ादिर जूनेजे जा ही समूरा किताब इंतिहाई अहम ऐं ॼाण जो ख़ज़ानो आहिनि। उनखां सवाइ पाण थर जे रेगिस्तान ते अंग्रेज़ी में हिकु नावल बि लिखियाईं। जूनेजे साहिब लिखण जी शुरूआति अफ़साने खां कई, पर पोइ अॻिते हली कहाणी ऐं ड्रामे जी सूरत में बि अदब ते छांइजणु लॻो। संदसि पहिरीं कहाणी मुठ मुठ सूर आहे, जेका 1963 ईस्वी में मशहूरु अदबी रिसाले रूह रिहाण में छपी। खेसि न सिर्फ़ु सिंध पाकिस्तान में पर भारत, नेपाल, ईरान ऐं जर्मनी में उर्दू ड्रामे निगारी जे हवाले सां आलमी मञता मिली। पाण रेडियो लाइ बि केतिरा ई नाटक लिखियाईं। संदसि पहिरियों नाटक 1970 ईस्वी धारे रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते नशर थियो। अहिड़ी रीति संदसि 30 खां वधीक रेडियो नाटक नशर थिया, जिन खे तमामु घणी मोट मिली। 1976 ईस्वी में संदसि पहिरियों TV नाटक तलाश PTV कराची तां टेलीकास्ट थियो। इन बैदि संदसि 16 खां वधीक सिंधी ऐं 16 उर्दू सोलो प्ले ऐं सीरियल कास्ट थिया। उर्दू में संदसि 13 ड्रामा PTV ऐं ॿियनि चैनलनि ते रिलीज़ थिया, जिन में कारवां, छोटी सी दुनिया, सीढ़ियां, तुक सुख, परांदा ऐं धूल आलमी शोहरत ऐं मञता माणी।
संदसि टीवी सीरियल छोटी सी दुनिया ते मशहूर जर्मन एंथ्रोपोलॉजिस्ट डॉक्टर हेलेन बासु फ्री यूनिवर्सिटी बर्लिन में थीसिस लिखी चुकी है, जंहिंजो इख़्तिसार अंग्रेज़ी में भी तर्जुमो थी चुको है। संदसि सिंधी ड्रामे राणे की कहानी सिंध में तमाम घणी मक़बूलियत माणी। ॿारहाड़ियुनि में अॼु भी माण्हू उन सीरियल की वाखाण कंदे ढापनि ई कोन। ऐं साॻी सीरियल उर्दू में दीवारनि के नाले से टेलीकास्ट थी ऐं उर्दू ड्रामे निगारी ते पंहिंजी छाप छॾियाई। उन बैदि BBC चैनल 4 तां अंग्रेज़ी तर्जुमे से टेलीकास्ट थी। हीअ ॾखण एशिया की पहिरीं सीरियल हुई जेका BBC तां टेलीकास्ट थी हुई। उनखां अलावा संदसि ड्रामे सीड़ियां अमेरिका ऐं कैनेडा समेत ॿियनि मुल्कनि में भी मञता माणी। अहिड़ी तरह टीवी ड्रामो परांदा पिणु कैनेडा ऐं यूनाइटेड अरब इमारात में टेलीकास्ट थियो। खेसि न रुगो सॼी सिंध नाले सां सुञाणे, पर दुनिया के ॿियनि भी केतिरनि मुल्कनि में संदसि नालो कंहिंखां ॻुझो कोन्हे। खेसि मञता तौर केतिरा ई एवॉर्ड मिलिया, जिन में 1989 ईस्वी में पहिरियों सदारती एवॉर्ड ऐं 2008 ईस्वी में ॿियो सदारती एवॉर्ड मिलियो। किश्तवाड़ ड्रामे कारवां ते बहितरीन लेखक जो सालियानो PTV एवॉर्ड, 1989 ईस्वी में PTV सिल्वर जुबली एवॉर्ड, 1988 ईस्वी खां 1998 ईस्वी वारे ॾहाके जो एवॉर्ड ऐं रेडियो पाकिस्तान जो 1999 ईस्वी जो गोल्डन जुबली एवॉर्ड मिली चुका। पर आउं सम्झां थो इहे एवॉर्ड अब्दुल कादिर जुणेजे लाइ एज़ाज़ न आहिनि, बल्कि उन इदारनि ऐं उन्हनि एवॉर्डनि लाइ इहो एज़ाज़ आहे जो उहे अब्दुल कादिर जुणेजे जे नाले मनसूब थिया आहिनि। छो त के शख़्सियतूं अवार्डनि ऐं एज़ाज़नि खां मथायूं ऐं मनाइतूं हूंदियूं आहिनि ऐं अब्दुल कादिर जुणेजे जो शुमार अहिड़ियुनि शख़्सियतुनि में थिए थो। अब्दुल कादिर जुणेजे टीवी ड्रामा निगार जे हैसियत में ॿ भेरा चीन जो मुतालाती ऐं सक़ाफ़ती दौरो बि कयो। संदसि सॼी ज़िंदगी लिखण ऐं पढ़ण में गुज़री आहे। पाण अदब, सक़ाफ़त, तइलीम, आर्कियालॉजी ऐं सहाफ़त वग़ैरह सां लाॻापियलु रहियो। 18 खां वधीक इदारनि जे मुख़्तलिफ़ कमिटियुनि जो मेंबर बि रहियो। उनखां अलावा पाण मुख़्तलिफ़ इदारनि जो सरबराह बि बणियो, पर पोइ बि हीउ फ़क़ीर सिफ़त इंसान फ़क़ीरानी तबियत जो मालिक रहियो। पाण वॾो माण्हू त थी वियो, पर वॾमाणपो न करे सघियो ऐं न कामोरो थी सघियो। हीउ बसि यारनि जो यार रहियो। इहो ई सबबु हो जो पाण कंहिं सियासी ऐं अदबी तनज़ीम जो हिसो न बणियो। हेॾो वॾो आलमी शोहरत रखंदड़ अदीब हुअण जे बावजूदु अदबी संगत जे लह विचड़ में न आयो, छो त हीउ समाजी रवायतुनि जो अमीन हो। कंहिं बि सियासी अदबी तनज़ीम जो हिसो बणिजी हिन पंहिंजे पाण खे विञाइण खां बचाईंदे रिश्तनि जो भरम रखियो हो। हीउ मींहं वसाड़े जहिड़ो प्यारो ऐं नफ़ीस इंसानु सुठा कपिड़ा पाइण जो शौक़ीन, सुठी परफ्यूम इस्तेमालु कंदो हो त हर शइ निहायती उमदी क़िस्म जी हूंदी हुई। अक्सर करे ईरानी लेटर पैड ऐं शेफर पेन सां लिखंदो हो। संदसि अखर कंहिं कातिब जे अखरनि खां बि सुठा हूंदा हुआ। मुठ ते सिगरेट पींदो हो ऐं सिगरेट जो कश हणी दूंहों हवा में उॾारे ॻाल्हाइणु शुरू कंदो हो त सॼी दुनिया जो अदब पलटाए छॾींदो हो। पाण जेतोणीकि अॼु असांजे विच में न आहे रहियो, पर हू सिंध समेत सॼी दुनिया जे लखे दिलनि में हमेशह ज़िंदा रहंदो।